अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। अदा अॼु बस हिकिड़ी नई जगह ते वञूं था पिया ऐं नर्सरी आहे गुलनि जी, उहा तव्हांखे अॼु ॾेखारींदासीं अमेरिका खां। ऐं बसि रेडी थी विया आहिनि ब्रात गाॾी में वेही हलूं था हाणे ऐं तव्हांखे ॾेखारींदा था वञूं आहिस्ता आहिस्ता रस्ता बि ऐं अचो त तव्हांखे नज़ारा करायूं था। बसि दोस्तों वञी रहिया आहियूं। ये ॾिसो नंढड़ा आहे ब्रदर ड्राइविंग करे थो जेको, ऐं काफ़ी दोस्त पुछंदा आहिनि त ड्राइविंग इहो ई घणियाल कंदो आहे। मां लाइव वीडियोज़ ते हूंदो आहियां। हे कम्युनिटी सेंटर आहे, स्विमिंग पूल, पार्क्स वग़ैरह, ॿारनि जा झूला, बारबेक्यू वग़ैरह। ऐं बसि अॼु तव्हांखे उहा मज़ेदार शइ ॾेखारियूं था, तव्हां बसि असां सां गॾु ई हुजो। जी दोस्तों, हे बसि वञी रहिया आहियूं, तव्हांखे नज़र ॾिसो। ज़मीन है पूरी, रास्ता ॿारहड़ी कीअं आहे, अमेरिका जी बिल्डिंगियूं ऐं जॻहूं शहर वॾा वॾा ॾिठा हूंदा, पर अॼु तव्हांखे ॻोठ बि ॾेखारियूं था, रस्ता। ऐं ॾिसो कणक जूं फसलां थियूं आहिनि हिते, कणक साईं ॾिसो अदा था, ऐं सिधी लाइन में ॾिसो था फसल कीअं बाक़ाइदा सिधो लॻो पियो आहे, हिकु हिकु त बूटो सिधो निकिरंदो। हे साईं हले थो पियो, अञा हिते हाईवे न ठहियो आहे। ऐं हिते हिकिड़ी ज़मीन फॉर सेल आहे, तव्हांखे इहा ॾिसो 78 एकड़ अदा। ऐं हे हिते हेसि ताईं हाईवे पहुची वियो आहे। हे हाईवे जो दी एंड डेलस टोल वे जो लिखियलु आहे। ऐं तव्हां ॾिसो हेॾे वञो त हेॾे पोइ 2 वे रस्ता आहिनि हेसि ताईं। हे ॾिसो भाई ज़मीन कणका पोखिजी वियूं आहिनि, हल्की हल्की सावक थी वई आहे, फुटाड़ो थी वियो आहे। ऐं हे बसि आचर जो ॾींहुं आहे, हर को रेस्ट करे थो, चिल माहौल आहे। ऐं हिते ॻोठनि में साईं ॿारहड़ियुनि में हिते हीअं ई आहे, इंडिविजुअल घर आहिनि। हिकु घर हिते आहे, ज़मीन हिन जूं गुंदियूं आहिनि, फसल वग़ैरह लहे त रखनि, गाॾियूं बीठियूं आहिनि। ऐं हेॾो बि आहिनि हे कुझु। ऐं जीअं असां वटि वॾेरे जी औताक हूंदी आहे, हिते हिकिड़ी ईअं सम्झो औताक आहे, ज़मीन जे वॾेरो आहे को, हिन जी मशीनरी, ट्रैक्टर, हरो, 5 हरी साईं, 10 हरी, उहे अन्न रखण जे लाइ गुंदियूं, हे स्टोरेज हिन सां गॾो गॾु अदा। हे ॾिसो हे कंटेनर दवाउनि जो स्प्रे वग़ैरह, उनजो हे साम्हूं साईं गऊं चरनि थियूं पियूं। हे ॾिसो ईंदे ईंदे वरी साईं हेॾे, हाणे वरी अॻियां ईंदो कब्रिस्तान, उहो तव्हांखे थोरो मां स्लो करे ॾेखारींदो हलंदुमि। हिन मुला खे चवंदुमि त थोरो स्लो में टर्न करनि त जीअं ॾेखारियां। हे साईं आराम गाह आहे आख़िरी। ऐं ॾिसो हे दा चर्च आहे, चर्च सॉरी न कब्रिस्तान। हे ॾिसो हिते कीअं कब्रिस्तान आहे, ग्रेव यार्ड। त बसि आबादियूं साईं हेसि ताईं पहुची वियूं आहिनि, ऐं सोसाइटियूं हे ख़ाली ज़मीन आहिनि। इन खां पोइ आबादी जीअं तव्हांजे पंहिंजे शहरनि में बि हूंदो त शहर वधंदा था वञनि, आबादी वधंदी थी वञे, ऐं ज़मीना जेके आहिनि हज़ारनि वारियूं लखनि करोड़नि में थी वियूं आहिनि। हिते बि उहो ई निज़ाम आहे। ऐं हे सोसाइटी ॾिसो अदा, हीअ नई सोसाइटी आहे। हे घर जॻहूं नयूं ठहियूं आहिनि, इन जे बैक में प्लाट वग़ैरह ख़ाली पिया आहिनि काफ़ी। ॾिसो जीअं हे प्लॉट आहे, हे गऊं हिन छॾियूं आहिनि। हे अदा गऊं हिन जे करे छॾियल आहिनि, तव्हां अगरि को बि कैटल पेयर में रखो था, नर ऐं मादी, पोइ तव्हांखे टैक्स न आहे। हाणे तॾहिं हिन ख़ाली प्लाटनि में हिननि गऊं छॾे ॾिनियूं आहिनि, इन जे करे को टैक्स कान्हे। टैक्स जी वॾे सिंगन वारी गऊं जेका हूंदी आहे, इहा आहे हे साईं रेलवे लाइन। हे फाटक डिजिटल फाटक आहे, को गैंग वारो न, को फाटक वारो न। हे साईं रेलवे लाइन क्रॉस करे, ऐं जीअं तव्हांखे बि ख़बर हूंदी आहे साईं, सिंध मां रेलवे लाइन जितां टपंदी आहे उतां फाटक हूंदो आहे, गैंग वारो हूंदो आहे, रेल त नथी अचे। हे साईं कणक जी फसल आहे ताज़ी, अञा फोटाड़ो कयो ताईं। उन खां पोइ हे अदा अची वियासीं असां मेन रोड ते। हे साईं हाणे मेन रोड ते पहुचण खां पोइ सिग्नल आहे, सिग्नल खां पोइ असां लेफ्ट थींदासीं
ऐं उन जॻह ते तव्हांखे पहुची ॿुधाईंदासीं। ऐं जीअं मां ॾेखारियो आहे काफ़ी मरतबा अमेरिका में पेट्रोल पंप हे ॾिसो आहे, हे आहे पेट्रोल पंप। हिते जंहिंखे चवंदा आहिनि गैस स्टेशन, त हे साईं गैस स्टेशन। हुन खां पोइ हे साईं पहुची वियासीं। ऐं हे हिकिड़ी ॾाढी अॻियां प्यारी गाॾी अचे थी, तव्हांखे इहा ॾेखारियां थो ट्रक। हे ॾिसो आहे कीअं मॉडिफाइड पुराणे मॉडल खे हिन सेट कयो आहे। हे ॾिसो वञनि था पियो साईं कचहरी कंदो। हुन खां पोइ मैकडोनल्ड्स वग़ैरह। जीअं मां तव्हांखे ॾेखारियुमि त हिते अञा आबादी हेसि ताईं पहुची वई आहे। हे आहिस्ता आहिस्ता ज़मीन ख़ाली आहिनि, पर काफ़ी वॾो शहरु आहे बि। तव्हांखे लास्ट टाइम ॾेखारियो हुअमि। हिते साईं पंहिंजे घर जे लाइ हिकिड़ो नंढिड़ो तव्हां पंहिंजो विंड टर्बाइन हणी था सघो, जंहिं ते बिजली तयारु थी सघे तव्हांजे पंहिंजे घर जी ज़रूरत जे मुंद। हे ॾिसो जीअं हिन घर में लॻल आहे, तव्हांखे नज़र ईंदो हूंदो उहे पखो फिरे थो पियो। हेठां हिन जी मोटर लॻल हूंदी आहे जेका जनरेट कंदी आहे। हिन खां पोइ अदा हे ॾिसो हे शहरु अची वियो। ऐं आहिस्ता आहिस्ता हे साईं बैंक आहे। हितां जी बैंक ॾिसो कहिड़ी आहे, हे बैंक आहे अदा। उन खां पोइ हे सरकारी जेके स्कूल आहिनि, ॿार ईंदा वेंदा आहिनि, उन्हनि जूं बसिस बीठियूं आहिनि। हे ॾिसो हे साईं असांजो पायलट इनामुल्ला भुट्टो। थोरो मुस्कुरायो, तव्हां सदाईं सीरियस हूंदा आहियो भाईजान। ख़ैर त आहे। हे साईं वञूं था पिया हिकिड़ी मज़ेदार, मां तव्हांखे ॿुधायां न त उहा कहिड़ी मज़ेदार आहे। तव्हां ॾिसंदव जॾहिं त तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। हे शॉप्स वग़ैरह आहिनि हिते बिजनेसिस जूं। हे ॾिसो हे चर्च अची वियो था। हे बसि सियारे जे करे ककड़ा थी विया आहिनि वण, हर शइ, छो त हिते सीउ तमामु घणो पवंदो आहे इन जे करे। साईं हे ॾिसो हे हाई स्कूल अची वियो आहे। तव्हां सभिनी जूं हाई स्कूल सां वॾियूं यादियूं हूंदियूं, त हाणे ॾिसो अमेरिकन हाई स्कूल अदा। हे ॾिसो हीअ बिल्डिंग आहे, ठीकु आहे। हे हाई स्कूल आहे साईं अमेरिका जो सलाइना स्कूल डिस्ट्रिक्ट, ठीकु आहे भाउ। इहा ॾिसो हे पूरी बिल्डिंग आहे स्कूल जी। पोयों स्टेडियम अथसि, हुन जूं लाइटियूं आहिनि। बाक़ी हीअ बिल्डिंग आहे अदा। हे ॾिसो हे कणिक आहे, हीअ थोरी आगाट्री आहे त अॻ में फुटी वई आहे। हे पूरी ज़मीन ॾिसो कणिक सां भरी पई आहे। ऐं सीउ जे करे साईं हे वण ककड़ा थी विया आहिनि ॾाढा। हे तव्हांखे वण तॾहिं ईअं ककड़ा, त हिते सीउ बि तमामु घणो पवंदो आहे पारे वारो। हेॾो रेलवे लाइन हले थी पई, जे असांजे सिंध जे घणनि हिसनि में थींदो आहे। हिकिड़े पासे खां हाईवे हूंदो आहे, हिकिड़े पासे खां रेलवे लाइन उहा आहे। जी दोस्तो, बसि वञी रहिया आहियूं हुन जॻह ते। ऐं विच में शहरु आहे, नंढिड़ो पुराणो शहरु आहे। जे तव्हां वेंदा आहियो रस्ते में त नंढा नंढा ईंदा आहिनि, उहे आहे दुकान वग़ैरह आहिनि हिन साइड ते। ऐं साईं तव्हांखे जीअं ॿुधायो आहे, ॾिसो हिते बिजली जा पोल आउटडोर आहिनि ऐं लकड़ी जा आहिनि। को सीमेंट न आहे, को लोह न आहे, सभु काठी जा आहिनि। हे ड्राइव थ्रू रेस्टोरेंट आहे, ठीकु आहे। माण्हू गाॾी में वियो ऑडर कयो, तव्हांखे उते गाॾी में मानी ॾेई वेंदा था। उन खां पोइ हे हाई स्कूल आहे हिकिड़ो ॿियो नंढिड़ो। हे ॾिसो हे पोयों स्टेडियम वग़ैरह, पार्किंग, हाई स्कूल। जी दादा, बसि हे ॿेले मां ड्रॉप ऑफ कयो हितां जो बि अमेरिका जो। हे ॾिसो सीउ जे करे पन छणी आहिनि, ॾंडियूं बीठियूं आहिनि, ॾाढो सीउ पवंदो आहे, पारो हूंदो आहे दा। हे ॾिसो ज़मीन हेठि मथे आहे, हिते सिधी न आहे टेक्सिस जी। काथे काथे दड़ा आहिनि, हिली एरिया आहे, हेठि मथे आहिनि। ऐं हे ॾिसो साईं, ऐं ॾिसो को वण नथो वढे, को अहिड़ी शइ न आहे। 1100 एकड़ ज़मीन फॉर सेल आहे दा। हीअ सॼी
हिन पासे को भी आहे, ॿिन्ही पासनि को। हे ॾिसो अदा, हे हिन वक़्तु तव्हां ॾिसो था पिया अमेरिका जी ॿाहिराड़ी बेला जंग ज़मीनूं, हेठां रेलवे लाइन वञे थी पई, हे पुल आहे अदा, हे ॾिसो ये रेलवे लाइन आहे, ॾिसो हे बेलो चारों तरफ़ हल हलाए। दोस्तों हाणे तव्हांखे मां ॾेखारियां थो टेक्सास में, जीअं मां चयो हुअमि तेल ऐं गैस आहे। ॾिसो हे पंप लॻल आहे, पेट्रोल जो हे पंपिंग, हे ॾिसो अदा लाइव। दोस्तों हे हिकु ॿियो आयो आहे, ॾिसो हले थो पियो, तेल पंपिंग थिए थो पियो। ॾिसो अदा टेक्सास में बि ॾाढो तेल आहे। दुनिया जूं वॾे में वॾियूं ऑयल कंपनियूं जेके आहिनि उहे टेक्सास में आहिनि, हिन स्टेट सूबे में आहिनि जिथे मां आहियां। ऐं तव्हां लाइव जाते ॾिसो था पिया, हे ॾिसो साईं अञा हल आहे। दोस्तों बसि इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि, बसि असां पहुचण वारा आहियूं। पोइ तव्हांखे मां सॼो नज़ारा करायां थो पियो अदा। असांजा नंढड़ा साईं लॻा पिया आहिनि मश्किन, ॿार जीअं हूंदा न दिलि जा बादशाह, सो पोयूं भोग ठकाव मश्करी। हे असांजो पायलट साथी हर शइ जो नंढे लाइक़ु अलहमदुलिल्लाह गॾु आहे, रब अमेरिका में बि नसीब कयो आहे। आहियूं साईं जल्द अज जल्द। हे ॾिसो दोस्तों हिकिड़ो ॿियो पंपिंग आहे, उहे ऑयल पंप थिए थो पियो, ठीकु आहे, उहो तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। दोस्तों हे ॾिसो हिकिड़ो ॿियो आयो आहे, सिर्फ़ु तव्हांखे ॾेखारण जे करे मां हेॾे ॿुधाईंदो थो वञा त हे सम्झो हिते बि ऑयल जी काफ़ी यानी मिक़दार मौजूदु आहे टेक्सास में। ऐं उन सां गॾो परे एयरपोर्ट आहे, तव्हां ॾिसो हे साम्हूं, हे साईं एयरपोर्ट अची वियो आहे कणिक, उन खां परे इहो सॼो एयरपोर्ट आहे। ॾिसो जहाज़ बि काफ़ी सारा बीठा आहिनि, उहो इहे तव्हां ॾिसी था सघो, हे जहाज़ बीठा आहिनि साईं। हे एयरपोर्ट आहे सॼो, हे टावर साईं, कंट्रोल टावर, पाणी जी टैंकी, रनवे वग़ैरह पूरो व्यू आहे। ऐं हे तेल बि ॾिसो एयरपोर्ट जे बराबरि में साईं, रनवे जी भिक में तव्हांखे जीअं ॾेखारियो, हे तेल जा बि पंप लॻल आहिनि साईं। हे सॼो साईं तव्हां ॾिसो था एयरपोर्ट, हुनजे रनवे जे बराबरि में बि हिन जा तेल जा पंप स्टेशन्स आहिनि। हे ॾिसो साईं साइकिलिस्ट बि निकितल आहिनि, हल आहे, बसि पहुचण वारा आहियूं, पहुचण वारा दिलि जा आहे। बसि दोस्तों हे पहुची विया आहियूं। ॾिसो हे आहे विल्सन फार्म, ठीकु आहे, हे साईं 1975 खां आहे, ॾिसो सिंस। ऐं हे साईं शेड कंट्रोल प्लांटेशन हिते थींदी आहे, अॼु तव्हांखे इहा ॾेखारींदासीं त सर्दी हुजे गर्मी हुजे, ॾिसो मशीनरी हिननि जी लॻल आहे, वेदर कंट्रोल। हे ॾिसो साईं तव्हांखे अॼु घुमायूं था इहो सॼो, हे साईं हिते काउंटर आहे। ऐं हे साईं ॾिसो गार्डन सेंटर, हे ॾिसो साईं असांजी आइजी कंहिं कई आहे, न ओके हे ॾिसो साईं, हे ॾिसो साईं असां वटि जीअं पहुची वेंदा आहिनि न कंहिं ॿिए जे वञो अॾे ते, त उन जा अगरि कुता आहिनि उहे पटण शुरू कंदा आहिनि। हे ॾिसो चवंदा मालिक न आहिनि, ॿिया कोई आया आहिनि, जाम आहिनि हिननि वटि त साईं। हे ॾिसो चौकीदारी लाइ रखिया अथऊं, शौक़ में बि रखिया अथऊं, चौकीदारी त न। हे ॾिसो साईं जी दोस्तों, त असां बसि पहुची आया आहियूं। ऐं हिन वक़्तु हे जेके तव्हां मुंहिंजे पोयों ग्रीन शेड्स वग़ैरह हे ॾिसो था, ऐं हितां जी जेका रिप्रेज़ेंटेटिव आहे मैनेजर आहे, ऐं उन सां मां इंग्लिश में ॻाल्हाईंदुमि छो त उहा सिंधी न ॻाल्हाए सघंदी। आई एम टेलिंग देम आई एम स्पीकिंग with you in English language. Right now I'm with them in a native in Sindhi language, okay? So, hi Rachel. Hi. How are you? Doing good. Nice to meet you. Thank you. And welcome to Wilson's farm. Oh, very nice. Thank you so much. And I just saw it's a very nice facility and very beautiful flowers, very colorful flowers. And how long you are doing this? We're doing this for 20 years now. Wow. And it like you have a 20-year experience? Yes, a little bit more than that, but... Oh, very nice, very nice. And you said in the spring you have a lot more. In the spring we have more than 300 kinds of flowers.
Okay. Yes. And Rachel, I have one quick question. Like we have a lot of friends here, and they are watching. And later in Pakistan, they have a like a big lands and over there. If they like ask you as an expert, and they like take care of you, and they invite you over there, can you go them? Sure, we can. Oh, very nice, very nice. Thank you so much, You're Rachel. welcome. Thank you. Go ahead and enjoy it. थैंक यू। तव्हां ॾिठो रिचल चयो हिनखे 20 सालनि जो हिन शइ जो तजुर्बो आहे। तव्हां अगरि माशाल्लाह असांजा पाकिस्तान में काफ़ी ज़मींदार माण्हू ऐं ज़मीन आहिनि उन्हनि खे ऐं बहितरीनु माण्हू आहिनि, उहे अगरि अहिड़ो सेटअप हणणु चाहिनि था त रिचल चयो मां हुननि जे लाइ पाकिस्तान अची सेटअप बि ॾिसो अदा हे शेड टेम्परेचर कंट्रोल आहिनि। जीअं सियारे में साईं ऊन्हारे वारी भाॼी नथी थी सघे या ऊन्हारे में सियारे वारी भाॼियूं साग इहे नथा थी सघनि, तव्हां अहिड़ो शेड ठाहियो टेम्परेचर कंट्रोल। आई एम श्योर पाकिस्तान में बि आहिनि। ठीकु आहे त साईं हिन में ॾिसो पाणी जी बि बचति आहे ऐं ज़मीन जी बि बचति आहे ऐं फ़ाइदे जो फ़ाइदो मुआवज़ो। तव्हां वॾा वॾा चिलर आहिनि पाकिस्तान में बि आहिनि, काफ़ी जॻहनि ते लॻा आहिनि पर एतिरा कॉमन न आहिनि। ठीकु आहे त तव्हां हे ॾिसो हे पाणी ॾियण जे लाइ मथां ड्रिप सिस्टम आहे। ठीकु ऐं हेठां हे गुल लॻल आहिनि ऐं अंदरि अचो त न सर्दी आहे न गर्मी आहे। जेतिरो हिकिड़े पौधे खे हिकिड़े वण खे टेम्परेचर खपे ओतिरो ई हिन खे कंट्रोल शेड हिन खे चवंदा आहिनि साईं। हिन में पोल्ट्री फार्म में बि कंट्रोल शेड अची विया आहिनि पर हे अॼु तव्हांखे प्लांटेशन मां ॾेखारियां थो पियो, जिते ईअं सम्झो त नर्सरी आहे पौधनि जी गुलनि जी। त साईं बसि उन फ्लावर्स वग़ैरह तव्हांखे ॾेखारियूं था। कंट जो ॾिसो कंप्यूटराइज़ मॉनिटर थो थिए पियो ऐं तव्हांखे ॾेखारियां हे ॾिसो अदा हे गुल माना अॻिते पोइते सोरण जे लाइ माना हितां जेके रेडी थींदा वञनि उहे खणी करे हिन ते रखंदा आहिनि, हिन ते घुमाईंदा वेंदा हेॾे शेड सुरंदो ईंदो। त हे ॾिसो पखा लॻल आहिनि ऐं मां अंदरि आयो आहियां त अंदरि वरी गर्मी थी वई आहे। ॿाहिरि सीउ आहे जैकेटनि वारो ऐं हेॾे अंदरि शेड में आयो आहियां त हाणे गर्मी थियणु शुरू थी वई आहे। ऐं जेतिरी हिननि खे लाइट खपे पाणी खपे सॼो ॾिसो कंप्यूटराइज़ सिस्टम आहे। दा हे ॾिसो अहिड़े पारे में अहिड़ा गुल किथे बचंदा ॿाहिरि पर हे अंदरि शेड में लॻल आहिनि। त ॾिसो हे ॾिसो साईं ऐं ॿाहिरों जेके वॾा वॾा पखा लॻल आहिनि हे ॾिसो साईं उन्हनि जो अंदरों ईअं आहे हे कंप्यूटराइज़ सिस्टम। ऐं तव्हांखे हे ॾेखारे हे साईं हे ॾिसो हे कंट्रोल शेड लॻल आहिनि सेटअप आहे। हे ॾिसो अदा ऐं हे यानी तमामु वॾो फार्म आहे हिकिड़ो। ठीकु आहे तव्हांखे ॾेखारींदो थो हलां हिन पासे न हेॾे हलूं था अदा हे ॾिसो हेॾे बि आहिनि हे शेड। ठीकु आहे लाइन में हे पोइते शेड आहिनि ऐं साईं हे तव्हांखे ॿुधाईंदो हलां हे आहे हे ॾिसो पकी प्लास्टिक आहे। ॾिसो था जेका हे माना उस बुस ते दॿ जले वञे जेका ऐं हे कीअं लॻल आहे हे पंचनि ते लॻल आहे। ॾिसो कारी पटी वञे थी काठी में पंचूं पंचूं पंचूं। ठीकु हे ॾिसो था हेॾो बि कंट्रोल शेड हे ॾिसो सॼो गैस ते ऐं यानी अगरि हवा ॾियणी आहे त पखा लॻल आहिनि ऐं अगरि गरमाइश ॾियणी आहे त हे ॾिसो अदा हे आहे गैस। गैस ते हीटर बि लॻल आहिनि अदा हे ॾिसो हे हीटर लॻल आहे होॾो पखो लॻल आहे एयर जे लाइ। हे गैस जो पाइप लाइन अचे थो पियो ग्राउंड मां। ठीकु आहे ऐं हे ॾिसो भाईजान हे मथे पाणी जा पाइप लॻल आहिनि। हे माना टेम्परेचर कंट्रोल हेॾो लॻल आहे साईं। ऐं हे हीटर जे लाइ हे हीटर जो टेम्परेचर कंट्रोल कीअं आहे हर शइ साईं ॾिसो। इहो आहे साईं कंट्रोल शेड। ऐं तव्हांखे हाणे मां हितां जा गुल जेके लॻल आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियां थो पियो। ऐं हे ॾिसो साईं हीअ प्लास्टिक आहे ऐं हे पटी रखी करे पंचिंग ते रखियल आहे। हे ॾिसो ऐं हे 3-3 फुट जो मुफ़ासिलो आहे हिकु शेड खां ॿिए शेड ताईं। हे शेड आहिनि ॿ वरी ॿ आहिनि वरी होॾो हीअं में लॻल आहे हॉरिजॉन्टल। ठीकु आहे दादा हे हाणे वरी असां शेड में अची विया आहियूं तव्हांखे ॾेखारियां थो। हिते गर्मी लॻी पई ईअं दिलि चए थी त लाहियां जैकेट। ऐं हिते ॾिसो हिन गर्मी जे करे केॾा न हे ॾिसो हे ॾिसो अदा
हे शेड कंट्रोल है ॾिसो था गर्मी जो अंदाज़ो तव्हां हिन में लाहियो त हिन में ॾिसो पघर अची वियो आहे हे ॾिसो ये शीट काठी जा फटा लॻल आहिनि फटल सां हे लोहा एंगल लॻल आहिनि मथां पाणी अचेनि थो ऐं हे नवां अञा पोखिया आहिनि हे फुटनि था पिया हे फुटी विया आहिनि सही आहे साईं होॾो हो पखो लॻल आहे हेॾो हे हीटर लॻल आहे त ऐं हे ईअं थिए थी पई हे लॻल आहिनि साईं एंगल सपोर्टनि जे लाइ हे शेड आहिनि साईं त दोस्तो ॾिसो त पिया फैसिलिटी आहे मां हिन माई खां पुछुमि हेतिरी जे नर्सरी आहे हेठि भला पाड़ा पाड़ा असां वटि मसइलो थींदो आहे गमलनि मां ई पाड़ा निकिरींदियूं आहिनि हेठि हिते न ईंदियूं आहिनि त हुन ॿुधायो हे अदा हेठां प्लास्टिक विछाईंदा आहिनि हुन त हिन मां अगरि पाड़ निकिती बि त उहा हेठि जे ज़मीन ते न वेंदी आहे हिते ई पई हूंदी आहे त असांखे खणण में चकी कढण में का तकलीफ़ का शइ न ईंदी आहे हे ॾिसो हे काफ़ी सारा वण लॻल आहिनि पाणी जो सिस्टम ॾिसो हे स्प्रिंकल्स लॻल आहिनि अदा पाइपनि ते पाणी ॾींदा आहिनि हे ॾिसो ऐं हिननि साईं मां तव्हांखे ॾेखारींदो हलां हे ॾिसो ड्रब या जेका असांजे दुबनि ऐं इन्हनि उन्हनि में पासे में बीठी हूंदी आहे का हिन जी असां वटि वैल्यू न आहे पर हिते अमेरिका में ॾिसो गमलनि में विझी करे इहे विकामजनि थियूं हे जेका तव्हां ॾिठी हूंदी मूंखे एग्ज़ैक्टली नालो नथो अचे तव्हां ॿुधायो जेके दोस्त ॾिसनि था पिया हे जेको नसरंदा आहिनि सियारे अचण जी पक थींदी आहे त सियारो अची वियो आहे हे ॾिसो अदा अमेरिका में उहे बि गमलनि में विझी विकामजनि था ऐं हे पाणी जो स्प्रिंकल सिस्टम आहे अदा जीअं मां तव्हांखे ॿुधायां हे ॾिसो पाणी सॼो पाणी ड्रिपिंग सिस्टम आहे हिते लॻा पिया आहिनि लाइन में यको हे ॾिसो हेॾो वरी ॿिए क़िस्म जा आहिनि हे पिया आहिनि ऐं हिननि जा साईं हे ॾिसो प्राइसिस बि लिखियलु आहिनि सन और शेड गैलन हे सॼी इंफॉर्मेशन हे ॾिसो हेॾा हे साईं वण जूं पौधा हिते लॻा पिया आहिनि हे ॾिसो ड्रब बि विकामजनि था हुन सां गॾु हेॾो ड्रब असांजे हिसाब सां ड्रब पर हिननि जे हिसाब सां ॾिसो साईं कमाई आहे चवंदा न भाण बि विकामबो आहे अगरि तव्हां विकिणण वारा आहियो त हे साईं हुया कंट्रोल शेड तव्हांखे ॾेखारियासीं काफ़ी सारा हे ॾिसो हितां जा मैनेजर मज़दूर वञनि था पिया कमकार ते उहो छा चवंदा आहिनि मुंशी या कमदार इहे आहिनि अमेरिकन कमदार जेके कमकार करनि था हेॾे बि हिकिड़ो शेड आहे हे मुंहिंजे पोयों आहे शेड ॿ शेड ई शेड आहिनि दा ॾिसो हे गुल अदा बसि हे वरिता आहिनि कुझु असां बसि इहे वठी करे घर पोखींदासीं वरी घर बि तव्हांखे इनशाला ॾेखारींदासीं ऐं नंढड़ा पिकिंग करनि था उहो मुंहिंजो ब्रदर तव्हांखे ॾेखारियो उहो पिकिंग करे थो पियो हुनखे ॾाढो शौक़ु आहे बाग़बानी जो ऐं हे ॾिसो था हे चौकीदार बि बीठा आहिनि हेॾो बि हे शेड आहिनि दा शेड 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 हो भाण शेड हे दुकान दा उञ बुञ लॻे पिया ॾिसो कारोबार जो तरीक़ो अदा इहो बि अथव दुकान जी भिक में वरी फ्रिज बि पई आहे बोतल वग़ैरह पीणी आहे पाणी पीअणो आहे फ्री में न आहे हिते पैसा ॾियो तव्हां हिते ई वठो कैश विझो या कार्ड ते ॿई ऑप्शन मौजूदु आहिनि तव्हां ऑडर कयो तव्हांखे हिते ई अची वेंदो हे साईं त दोस्तो बसि इहो हुयो सॼो अॼु जो टूर तव्हांखे उमेद आहे वीडियो पसंदि आई हूंदी सॼनि दोस्तनि जी महिरबानी कुर्ब मास्क ऐं सेफ्टी फर्स्ट आहे इन करे मास्क ज़रूरी आहे ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेतिरो थी सघे हिन वीडियो खे शेयर कंदा वञो तव्हांजी वॾी महिरबानी जिथे हुजो ख़ुशि हुजो पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़।